असां हिते आया आहियूं यूसी चेयरमैन जे ख़िलाफ़ त असां उन्हनि खे एप्लीकेशन ॾिनी आहे आर्टिकल 19A जी राइट टू इंफॉर्मेशन जी। इहो आवाम जो फंडामेंटल राइट आहे त उन्हनि खे इंफॉर्मेशन ॾिनी वञे त उन्हनि जो जेको बजट आहे या को बि यूसी जो बजट वग़ैरह आयो आहे उहो किथे ख़र्चु थियो आहे ऐं कहिड़े घणी आई आहे ऐं कहिड़े कहिड़े मफ़ादनि लाइ आई आहे। उनजी असां एप्लीकेशन बि ॾिनी आहे यूसी चेयरमैन खे, उनजो असांखे को रिस्पॉन्स न मिलियो आहे। उन ते असां रिसीविंग बि वठी आया आहियूं। यूसी चेयरमैन खे जेका एप्लीकेशन ॾिनी आहे उन खां मथे जेके उहिदेदार आहिनि ज़िले जो उहिदेदार आहे जेको ज़िले मेंबर आहे असां उनखे बि एप्लीकेशन ॾेई चुका आहियूं। इन ते असांखे का बि इंफॉर्मेशन नथी ॾिनी वञे। इन करे ई अॼु असां हिते पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं। अगरि असांजे जेको बि मुतालबा आहिनि इंफॉर्मेशन जेका असांजो फंडामेंटल राइट आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973 जेको असांजो आइन आहे उहो असांखे इहो हक़ ॾिए थो। अगरि असांजा इहे मुतालबा जेके आहिनि असांजा मंज़ूर न कया विया न मञिया विया त पोइ असां जेको आहे हिन जे ख़िलाफ़ु हाणे जेको नेक्स्ट असां वटि स्टेप आहे उहो पटिशन जो आहे असां हिन जे ख़िलाफ़ु कोर्टनि ताईं वेंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तालका झंडोवरी में तक़रीबन 10 यूनियन काउंसिलूं आहिनि, पर आउं पंहिंजी यूनियन काउंसिल पहिरीं टंडो सुमरो जी ॻाल्हि कंदुसि त टंडो सुमरो यूनियन काउंसिल में असां जेके दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि ज़िले मेंबर खे बि ऐं पंहिंजे चेयरमैन खे बि, पर उन्हनि जे मथे में जूं बि नथी चुरे। छा असांजो जाइज़ मुतालबो आहे त असांखे उनजो रिकॉर्ड ॾिनो वञे। ऐं तव्हांखे ॿुधायां जेको नाले वारो ॻोठ ॿाहिरि खान मीर जताए उन में पाणी पीअण जो कोन्हे। हिननि जी स्कीमूं छा आहिनि, किथे पियूं आहिनि, वार्डनि में को टके जो कमु कोन्ह थियो। अगरि असां चैलेंजदार था चऊं जेकॾहिं हिननि को कमु कयो आहे त असांखे उनजो रिकॉर्ड ॾियनि। आवाम जा आडोसी रखूं था, उनजो जेको ख़र्चु थींदो फोटोकॉपी वग़ैरह असीं पाण कंदासीं। इहा दरख़्वास्त मूं चीफ ऑफिसर खे बि ॾिनी आहे ऐं जेको लोकल गवर्नमेंट जो आहे, ऐं इहा दरख़्वास्त असां ज़िले मेंबर खे बि ॾिनी आहे। इहा दरख़्वास्त असां DC टंडो अलायार खे बि ॾिनी आहे, पर इन्हनि जी इहा ख़बर न आहे त कहिड़ी सोच आहे। असांजो मुतालबो आहे त असांजा इहे जाइज़ मुतालबा मञा वञनि ऐं उहो रिकॉर्ड ॾिनो वञे। ॿी सूरत में असां इतिजाजनि जा दायरा वधाईंदासीं। हर यूनियन काउंसिल में हर वार्ड में माण्हुनि खे आगाही ॾींदासीं ही तव्हांजा हक़ आहिनि। उहो हक़ असां हाणे विड़ी बि वठंदासीं, फुरी वठंदासीं। ॿी सूरत में कोर्टनि जा दरवाज़ा खड़काईंदासीं। असांजो मसइलो इहो आहे, असांजो जाइज़ मसइलो आहे, नाजाइज़ न आहे। असांजो मसइलो इहो आहे कि असांजे यूसी जो बजट आहे 2.5 सालनि खां वठी 10 खां 12 लख रुपया बजट आहे। अॼु ताईं असांजे यूसी चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिलर ऐं हिननि खे असां पहिरियां बि असां रिक्वेस्ट कयो आहे, हींअर बि असां दरख़्वास्त ॾियूं पिया त असांजे यूसी जो बजट किथे ख़र्चु थिए थो ऐं किथे ख़र्चु थिए पियो। ज़ाती तौर ते असांखे इहो लॻे थो त जेको असांजो यूसी जो बजट आहे उहो ज़ाती पंहिंजे मिल्कियतनि ऐं पंहिंजे बनियुनि में उन शहर में ख़र्चु कनि था। कंहिं ग़रीबनि खे का शइ अॼु ताईं न मिलियो आहे, न ॾियण लाइ तयारु बि आहिनि। असां इहो ई चऊं था त बाबा असांजो यूसी जो जेको बि बजट आहे उन खे असांजे साम्हूं रखियो, तव्हां किथे ख़र्चु कयो आहे ऐं कंहिंखे ॾिना आहिनि। सिर्फ़ु हुननि पंहिंजे घर में ऐं पंहिंजे बनियुनि में इस्तेमालु यूसी जो बजट खे कयो आहे, बाक़ी कंहिंखे बि का शइ न मिलियो आहे। असां इहो था चऊं बाबा जेके बि असांजे यूसी जो बजट जिते ख़र्चु थियो आहे उनजो असांखे लिस्ट ॾिनो वञे, ऐं नथा ॾियो त असां इतिजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं यूसी जे चेयरमैन जे ख़िलाफ़ु, डिस्ट्रिक्ट काउंसिलर जे ख़िलाफ़ु, ऐं जेको बि असांखे थींदो ऐं कोर्टनि जा दरवाज़ा बि असां खटकाईंदासीं।